इलेक्शन कमीशन पीटीआई जे 39 मेंबरनि जो नोटिफिकेशन जारी कंदे 41 आज़ाद मेंबरनि जे मामले ते सुप्रीम कोर्ट सां राब्तो करे वरितो आहे। इलेक्शन कमीशन मखसूस सीटुनि बाबति सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले ते अमल कंदे नामज़दगी कागज़नि में पीटीआई सां वाबस्तगी जो सर्टिफिकेट जमा कराईंदड़ 39 एमएनएस जो नोटिफिकेशन वेबसाइट ते जारी कयो आहे। इलेक्शन कमीशन मूजिब सुप्रीम कोर्ट जे 12 जुलाई जे फ़ैसिले तहत पीटीआई जे 39 मेंबरनि जो नोटिफिकेशन जारी कयो वियो आहे। चीफ इलेक्शन कमिश्नर सिकंदर सुल्तान राजा जी सदारत हेठि थियल इजलास में सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले जी रोशनी में पीटीआई जे 39 मेंबरनि जा नोटिफिकेशन वेबसाइट ते अपलोड करण जो फ़ैसिलो कयो वियो। इलेक्शन कमीशन जे नोटिफिकेशन में पीटीआई जे महबूब शाह, जुनेद अकबर, अली खान जदून, असद कैसर, शोहराम खान, मुजाहिद अली, अनवर ताज, फजल महमूद खान, अरबाब अमीर अयूब के कामयाब उम्मीदवार करार ॾिनो वियो आहे। नोटिफिकेशन में शंदाना गुलजार, शेर अली अरबाब, आसिफ खान, सैयद अहद अली शाह, शाहिद खान, नसीम अली शाह, शेर अफजल मरवत, उसामा अहमद, शफकत अब्बास, अली अफजल साही, राय हैदर अली खान ऐं निसार अहमद खे बि पीटीआई जो कामयाब उम्मीदवार करार ॾिनो वियो आहे। नोटिफिकेशन मूजिब राणा आतिफ, चंगेज अहमद खान, मोहम्मद अली सरफराज, खुरम शहजाद, लतीफ खोसा, राउ हसन, नवाज खान, आमिर डोगर, ज़ैन कुरैशी खे बि पीटीआई जो कामयाब उम्मीदवार करार ॾिनो वियो आहे। होॾां इलेक्शन कमीशन जे रजिस्ट्रार सुप्रीम कोर्ट में फ़ैसिले ते वज़ाहत जी दरख़्वास्त जमा कराए छॾी आहे। इलेक्शन कमीशन जो चवणु आहे 41 आज़ाद मेंबरनि पार्टी वास्ते जा दस्तावेज़ जमा कराए छॾिया आहिनि। दरख़्वास्त में चयो वियो आहे त दस्तावेज़ जमा कराईंदड़नि लिखरायो त संदन मेंबरशिप जी तस्दीक पीटीआई कंदी। दरख़्वास्त मूजिब बैरिस्टर गौहर अली खान इलेक्शन कमीशन रिकॉर्ड में पार्टी चेयरमैन नाहे। सुप्रीम कोर्ट इन मामले ते रहनुमाई करे। वाज़े रहे त 12 जुलाई ते सुप्रीम कोर्ट मखसूस सीटुनि बाबति सुन्नी इतिहाद काउंसिल जी दरख़्वास्त ते महफ़ूज़ कयल फ़ैसिलो ॿुधाईंदे इलेक्शन कमीशन ऐं पेशावर हाई कोर्ट जे फ़ैसिले खे कलअदम करार ॾिनो हो।